अस्सलामुअलैकुम नाज़रीन, नवी ॾिसी रहिया आहियो STV न्यूज़। मां ख़दीजा फ़ातिमा। नज़र विझूं था हिनमहिल जी अपडेट ते। नाज़रीन, सकरन खां राजकुमार रोड जी रिपोर्ट मूजिब बेरिया टाउन रथा अफ़गान महाजिरीन धारियन जी आबादकारी 1,60,000 मुलाज़िमन खे बेरोज़गार करण, धारियन खे जाली डोमिसाइल नादरा कार्ड जारी करण समेत सिंध जे बीटन ते वफ़ाक़ पारां कब्ज़े जी साज़िश ख़िलाफ़ जैस्कम हाउस खां काज़ी सरफराज़ चौक ताईं मरकज़ी प्रेस तर्जुमान आसिफ मक्सी, शाबान माठे, हाशिम लगारी, मसूद शाह जी अगवानी में एहतजाजी रैली कढी धरनो वियो, जंहिंमें अगवाननि चयो त बेरिया टाउन मनसूबो सिंध दुश्मन मनसूबो आहे, जॾहिं त सिंध अंदरि अफ़गान ऐं ॿियनि धारनि खे आबाद करे जाली डोमिसाइल नादरा कार्ड जारी कया पिया वञनि। अॻूणनि चयो त जेके मुलाज़िम बेरोज़गार कया विया आहिनि उन्हनि खे बहाल कयो वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जारी रखियो वेंदो।